अस्सलाम वालेकुम क्लास। अॼु असां क्लास पहिरें जी रियाज़ी सिखी रहिया आहियूं, जंहिंमें असांजो पेज नंबर आहे 40। ठीकु आहे। उन में आहे उबती या घटिजंदड़ तरतीब। ठीकु आहे, यानी उबती सीरीज़। माना त जेके 10 खां पोइ मोटंदा आहियूं 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1। इहो थी वियो तव्हांजी उबती तरतीब। माना वॾे खां नंढे ॾे, माना वॾे खां नंढे ॾे, डिसेंडिंग आर्डर्स। ठीकु आहे। हाणे हेठि चए थो, हेठि ॾिनल अदद उबती या घटिजंदड़ तरतीब में ॾिनल आहिनि। हे ॾिसो 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11। हे छा आहिनि? ॿेड़ा आहिनि, ॿेड़ियूं आहिनि, ॿेड़ा आहिनि। ठीकु आहे। माना असांखे सीरीज़ उबती आहे। ठीकु आहे। हाणे चए थो हेठि ॾिनल अददनि खे घटिजंदड़ तरतीब में लिखो, यानी घटिजंदड़ तरतीब वॾे खां नंढे जी तरफ़। हे आहे 30 खां 21 ताईं लिखो, 30 खां 21 ताईं, माना वॾे खां नंढे ॾे, वॾे खां नंढे ॾे। हाणे त अची वियो 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 21। हाणे चए थो 50 खां 41 ताईं लिखो, 50 खां 41। ठीकु आहे। 50 खां 41 कींदो, 50 अची वियो। हाणे छा लिखंदासीं? 49, पोइ 48, पोइ 47, पोइ 46, पोइ 45, पोइ 44, पोइ 43, पोइ 42, पोइ 41। थी वियो? 41 ताईं थी वियो। हाणे तव्हां कॾहिं हीअं पढ़ंदव, तव्हां सिधी तरतीब, हीअं पढ़ंदव त उबती तरतीब। हाणे तव्हां चेक करे सघो था, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50। माना तव्हांजो कमु सही थो हले। ठीकु आहे। हाणे चए थो 65 खां 56 ताईं लिखो, 65 खां 56 ताईं। हाणे 65 आहे, 65 खां पोइ छा थींदो? 64, 63, 62, 61, 60, 59, 58, 57, 56। ठीकु आहे। 56 ताईं थी वियो। हे असांजी तरतीब सिधी रही। हाणे चए थो 75 खां 66 ताईं लिखो। ठीकु आहे बेटा। 75 खां 66 ताईं, 75 थी वियो। हाणे छा कंदासीं? 74, 73, 72, 71, 70, 69, 68, 67, 66। थी वियो बेटा? 66 ताईं थी वियो। 99 खां, हाणे 99 आहे, हाणे छा लिखंदासीं? 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 80। माना 99 खां 80 ताईं असांजो हे थी वियो डिजिट्स। ठीकु आहे। हाणे हुन खां पोइ चवे थो 99 खां 90 ताईं, 99 खां 90 ताईं, माना असां उबती सीरीज़ था कयूं। ठीकु आहे न बेटा? छा था कयूं असां? उबती सीरीज़। माना वॾे खां नंढे ॾे था वञूं, वॾे खां नंढे ॾे। 99 थी वियो। हाणे छा कंदासीं? 98, पोइ 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90। ठीकु आहे बेटा। हे माना असां उबती तरतीब कईसीं, डिसेंडिंग आर्डर कयोसीं। जीअं त सॼो असांजे हिते क्लास मुकमल थियो। जेके तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सुफी शहर ते नवां, त हुनखे फॉलो कयो, सब्सक्राइब कयो, त वधि खां वधि तव्हां ताईं लेक्चर पहुची सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।